दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद मां जो पंहिंजो एक्टर डायरेक्टर लाला फयाज़ अव्हां लाइ ख़ुशख़बरी आहे त ड्रामा सीरियल ॾाढनि जो ॾे जंहिंजी काफ़ी अरसे खां रिकॉर्डिंग हले पई एडिटिंग हले पई ऐं तव्हां सोशल मीडिया ते बि उनजी एडवर्टाइज़ ॾिसो पिया। सो उन जो पहिरियों टीज़र जेको आहे अॼु शाम 6 बजे असांजे यूट्यूब चैनल लाला फयाज़ ऑफिशियल तां ऑन ईयर थियणु वञे पियो। ऐं यकीनन असां लाइ ऐं परस्तारनि लाइ दोस्तनि लाइ ॾिसंदड़नि लाइ इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त ड्रामा सीरियल ॾाढनि जो ॾे जो जेको पहिरियों टीज़र आहे अॼु शाम 6 बजे लाला फयाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल तां ऑन ईयर थींदो, जंहिंजी लिंक मथे डिस्क्रिप्शन में तव्हांखे नज़र अचे पई। इन लिंक ते क्लिक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं ड्रामा सीरियल ॾाढनि जो ॾे ॾिसो। ऐं हिनजी जेकी आहे त किस्त पहिरीं किस्त ईंदड़ सूमर ते शाम जो 6 बजे हलंदी ऐं हीउ ड्रामो हर सूमर ते शाम जो 6 बजे लाला फयाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल तां हलंदो रहंदो। सो अॼु शाम 6 बजे ड्रामा सीरियल ॾाढनि जो ॾे जो पहिरियों टीज़र ॾिसणु न विसारींदा। साथ सलामत सिंध सलामत।